गंबत मां ख़बर शामिल करे रहिया आहियूं। खोड़ा में टाउन कमेटी खोड़ा जे 4 मुलाज़िम जी रिटायर्ड थियण ते संदनि मान में अलविदाई तक़रीब मुनक़िद कई वई। खोड़ा में टाउन कमेटी जे 4 मुलाज़िमनि जी रिटायर थियण ते अलविदाई तक़रीब मुनक़िद कई वई। टाउन कमेटी खोड़ा जे टैक्स इंस्पेक्टर खादिम हुसैन मुगल, नायब कासिद पीरबख्श उजण से सैनिटरी वर्कर परवीन शेख ऐं सैनिटरी वर्कर मोहम्मद बच्चल शेख जे रिटायर थियण ते टाउन कमेटी स्टाफ पारां अलविदाई तक़रीब मुनक़िद कई वई। उन मौक़े ते रिटायर थींदड़ मुलाज़िमनि खे गुलनि जा हार ऐं अजरक पहिराया विया, जॾहिं त टाउन कमेटी सेक्रेटरी अब्दुल हक मंगी जान मोहम्मद रतड़ एजाज़ शेख रिटायर थींदड़ मुलाज़िमनि जे कयल ख़िदमतुनि खे साराहियो। अलविदाई तक़रीब में टाउन कमेटी स्टाफ समेत सहाफ़िन पिणु शिरकत कई। वधीक ख़बरुनि जे लाइ विज़िट कंदा यूट्यूब ते KKD न्यूज़ नेटवर्क, फेसबुक पेज ते KKD, इंस्टाग्राम ते KKD न्यूज़ 123।